सिंध जे तारीख़ी ज़िले खैरपुर जे नंढड़े शहर हिंगोर जा भरिसां क़ाइमु ॻोठ लाल बख्श सहतो जे कखावन घरनि जो रहवासी दरगाह हज़रत सचल सरमस जो मतवालो सूफ़ी फ़नकार ख़ुदन फ़क़ीर ग़ुरबत सबबि फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। ख़ुदन फ़क़ीर मारवाड़ी जे पंहिंजी समूरी ज़िंदगी हफ़्त ज़बान शाइर हज़रत सचल सरमस्त ख़ुश ख़ैर मोहम्मद हिसबाणी ऐं ॿियनि सूफ़ी बुज़ुर्गनि जा कलाम झर झंग ॻाए गुज़ारी। कडामन मा कोड़ी कडामन मा कोड़ी कड़ा के हर्षी सचल सारो डी जोश नहीं हिक जाए ते दिल बार बार गमों से तीयत चाल अजाब चले दिल बार बार गमों से तीयत चाल अजाब चले पेचा पेच कालियल वाले जिमें जुल्फ कार चले कार होवे दर दिलियां दा जेड़ा ताब हुस्न दा झले आखे सच्चू साईं में तपैया विचो शाकां पले ला सूफ़ी फ़नकार फ़क़ीर ख़ुदन मारवाड़ी जंहिं बग़ैर कंहिं तालीम हूंदे बि सचल सरमस्त समेत ॿियनि सूफ़ी बुज़ुर्गनि शाइरनि जा 200 खां वधीक कलाम ज़िबानी यादि कया आहिनि। सूफ़ी फ़नकार फ़क़ीर ख़ुदन मारवाड़ी दरगाह हज़रत सचल सरमस सां वाबस्तगी जो ज़िक्र कंदे ॿुधायो त संदसि वालिद कोड़ो फ़क़ीर मारवाड़ी जनब दरगाह हज़रत सचल सरमस जे मौजूदा सजादा नशीन जे वालिद सखी क़बूल मोहम्मद फारूकी जे ॾाॾा साईं जन जा तालिब हुआ। हुन चयो त मुंहिंजी अम्मा जो नालो सदोरा बाई हो ऐं उहो नालो बि संदसि मथां मुर्शिद जो ई रखियलु हो। साईं असां नंढा आहियूं तमामु मतिलबु बालक आहियूं। असांजी माता जो तालिबानी असां कठे वेंदा हुआसीं साईं जन जी दरबार में ख़्वाजा अब्दुल हक मुर्शिद वटि सखी क़बूल मोहम्मद साईं वटि वेंदा हुआसीं। ऐं ॾाढो लाइक़ु फ़क़ीर बि हुयो, साईं जो तालिब हुयो छड़ीदार, उन्हनि वटि वेंदा हुआसीं। असां मतिलबु नंढे हूंदे खां प्यार मोहबत असां सां ॾाढो हूंदो। असां बि तोहित में पोइ नंढे हूंदे ई साईं अणपढ़िया हुयासीं पर मुर्शिद जी सभु सणाई हूंदी पोइ तोहित असां ॻायोसीं बाक़ाइदे। साईं असांखे शौक़ु जो को थियो सो मतिलबु साईं शेरशाह साईं जन ॻाईंदा हुआ, उन्हनि सां साईं जन जे पीछो असां ॻाईंदा हुआसीं शेरशाह साईं जन जो दरगाह। साईं उहो असांजो मामो आहे गुल फ़क़ीर नालो आहे, उहो वेसाल करे गुज़ारे वियो आहे। हाणे असां आहियूं मतिलबु डूटड़ी ॾियूं था पिया मुर्शिद जी मतिलबु दरबार। साईं असां साईं असां पाक पहिरियों त मुर्शिद आहे सचल सुहिणो, तंहिंखां बाद पाक लतीफ़ आहे, पाक लतीफ़ खां पोइ साईं बुला शाह साईं आहे, ख़ुश ख़ैर मोहम्मद साईं आहे, साईं पाक फ़क़ीर महदी इमाम आहे। इन्हनि जी शाइरी असां वटि आहे। साईं सचल सुहिणे जी दरबार जी मुर्शिद जी। हा हा तालिब बि ख़्वाजा अब्दुल हक साईं जा गादी वारो साईं फ़क़ीर वॾो, उन जा बाबा तालिब आहियूं असां। सूफ़ी फ़नकार फ़क़ीर ख़ुदन मारवाड़ी चयो त हुन ज़िंदगी जा 40 साल इश्क़ सचल में फ़न ऐं मौसीक़ी खे ॾिना, जंहिंमें घणो अरसो हुन दरगाह सचल सरमस ते ॻाईंदे गुज़ारियो।
ऐं जॾहिं अॼु हू उमिरि जे आख़िरी मरहले में दाख़िल थी बीमारियुनि में मुब्तला ऐं औलाद जे बेरोज़गार हुजण सबबि बेयारो मददगार कसम परस्ती वारी ज़िंदगी घारे रहियो आहे त हू सिंध हुकूमत तोड़े सकाफ़त खाते अॼु ताईं संदसि का बि सार न लधी आहे ऐं न ई खेसि या संदसि शागिर्दनि मां कंहिं सरकारी महफ़िल में घुराए संदन दाद रसी कई वई आहे। पर पोइ बि हुन कॾहिं न हौसलो पस्त कयो ऐं न ई कॾहिं मायूस थियो। फ़क़ीर खुदन मारवाड़ी चयो त ही मुंहिंजो इश्क़ आहे जेको साह जे आख़िरी तंद टुटण ताईं जारी रहंदो। पोइ वरी हा सॼी उमिरि साईं सॼी असांजी हींअर पछाड़ी आहे त बि ॻाईंदा आहियूं मुर्शिद ते वेंदा आहियूं फ़क़ीर चवंदा आहिनि विराग चओ जो साईं जो को हिकु ॿ कलाम चवंदा आहिनि साईं हींअर असांजी 70 में हूंदासीं 70 80 हिते आहिनि। हा साईं सॼी ज़िंदगी असांजी मुर्शिद ते मुंहिंजी माता बि हुते रखियल आहे हर कबीलो ई असांजो हुते आहे सरकार। हा तालिब आहियूं असां सरकार जा मतिलबु उहो कीरे मोगा असांजो मुर्शिद सचल आहे। साईं असांजी तबियत हाणे मतिलबु पीराई वठी वई आहे तमामु डुबराई थी वई आहे बसि हाणे चऊं था त मुर्शिद छॾे त बसि हिन जान मां वञो इतबार कजे बाबू। न साईं उहो त यादगिरो ई कोन्हे उन्हनि खे ख़्यालु इहो आहे त वरी इहो फ़क़ीर कई कतार में कोन्हे इतबार कजे ऐं असां ॻाए सभु सुञाणनि बि साईं इतबार कंदो सभु सुञाणो ईअं बि कोन्हे साईं असांजो मतिलबु इहो त जेको बि खातो आहे असांखे त ॿुधनि था सभु पर इहो लवाए था वञनि त फ़क़ीरनि वीचारा पिया था ॻाइनि। हाणे रिंती राज त असां ॻायोसीं बि ॿुधनि बि सचल ते एतिरा साईं अॻे कोन हूंदा ॻाइणा असांजो साईं असांखे कुझु मादी खपे इन जे करे था चओ मदद कई वञे बसि इहा हा फन खे साईं अॻिते कयूं हींअर पीराई आहे जेको शागिर्द साईं हिकिड़ो छोकिरो भाटियो आहे बशकल ॿियो वरी साईं 2 आहिनि उहे वरी मुस्लमान आहिनि उहे वरी भेरार आहिनि उन्हनि खे बि शागिर्द आहिनि असांजा उहे हा साईं उहे जारी तमामु बाक़ाइदे असांखे घुराईंदा आहिनि उस्ताद वेहो कचहरीअ में असांजी ॿुधो ठीकु था ॻायूं कोन था ॻायूं मां चयो असां त बाबा पढ़िया आहियो तव्हां अखरनि खे बाक़ाइदे सुहिणे नमूने सां लिखी चवंदव त मुर्शिद जी तारीफ़ आहे। असां जेका ॿी ॻाल्हि हले थी पई त तव्हां वटि तालीम बि सफ़ा कोन्हे तव्हां पढ़ियल न आहियो न साईं सफ़ा ठिप कोन पढ़ियल आहिनि ठिप बसि पोइ उस्ताद पढ़ियल बि न आहियो त पोइ तव्हां ही कलाम पंहिंजे कीअं दिली तौर ते यादि कया आहिनि या हा साईं दिली त बसि इहो प्यालो मुर्शिद जो पीतोसीं उस्ताद असांखे लिखंदो ॾसींदो वियो कलाम सचल जो किताबु हुयो उन ते पोइ दफ़्तर ते लिखंदो वियो पोइ बसि हिन अंदर में इश्क़ अचे मुर्शिद जो जाॻियो त साईं मतिलबु साईं वण टिण चए त ॻाए ख़ुदनि मां जो हा साईं ॻायूं था भली माण्हू न हुजनि न साईं असां उते बि चवंदा हुआसीं पोइ माण्हू ॿुधंदा चाचो ख़ुदनि चटो यार भई झंग में कलाम चए असांखे उहो मुर्शिद जो रंग लॻल आहे साईं हा मुर्शिद सभु सणाई कंदो। फ़क़ीर खुदन मारवाड़ी जे मिठड़े आवाज़ में सचल सरमस्त जा ॻायल कलाम जॾहिं BBC लंडन ते पहिरियों दफ़ो इलाइक़े वासियुनि सिंध वासियुनि दुनिया जे 2 ख़ितनि में रहंदड़ सचल सरमस्त जे अक़ीदतमंदनि उहे कलाम ॿुधा त सवनि जे तादाद में पढ़ियल लिखियल ज़िंदगी जी हर मकतबे फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हू फ़क़ीर खुदन खे चाहिण लॻा। में शायरांदा की लमकान में आशिक मरंदा की नकी रंदा की लमकान में दीवाने दरिया जो पीतम प्यालो पुर करे दीवाने दरिया जो होला दीवाने दरिया जो पीतम प्यालो पुर करे अजुर सां मुर्थियो साईं अजुर सां मुर्थियो
इहो गॾिया कीन जहान में आए आशिक मरंदा कीन की रहंदा कीन मकान में कन्या पढ़ंदे साल थियड़ा रोज़ा नमाज़ू नफ़ल में तन मुठन खे कलर न काई तन मुठन खे कलर न काई शेरन बया बयान में आशिक मरंदा कीन की रहंदा कीन मकान में फ़कीर खुदन मारवाड़ी जे भाइटे शागिर्द सूफ़ी फ़नकार बख्शण फ़कीर मारवाड़ी पिणु उन मौक़े ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। उन पंहिंजे उस्ताद जे फ़न बाबति बि ॿुधायो त सिंध हुकूमत ऐं सक़ाफ़त खाते जी बेहसी ते पिणु ॾुख जो इज़हार कयो। साईं आउं जेके फ़न जी सिखिया वरिती आहे मुंहिंजो चाचा आहे चाचा खुदन फ़कीर मां उन जो शागिर्द आहियां ऐं माशाअल्लाह हिन महिल जहिड़ो असांजो हाल आहे। हींअर तव्हां कहिड़े कहिड़े दरगाहनि ते ॻाईंदा आहियो? साईं माशाअल्लाह असांजे सिंध में जेके बि दरगाह आहिनि मुर्शिद सचल सरकार असांजो मुर्शिद आहे। इन्हनि दरगाहनि ते जीअं घोटकी अनवर सरकार हिते फ़कीर पाक महदी साईं जीअं ठरीअ में ग़ुलाम हैदर गोदड़ियो शर फ़कीर साईं जन घुराईंदा आहिनि फ़कीर सिकंदर साईं जन तमामु महिरबानी आहिनि हर मेले ते मूंखे घुराईंदा आहिनि। न साईं उन्हनि में को बि असांखे हिसो न मिलियो आहे। ऐं हिन महिल मूंखे 5 साल थियो आहे फ़कीर अयाद अली मला राणीपुर वारो फ़नकार तमामु सूफ़ी अंदाज़ तमामु भलो माशाअल्लाह माना हुनजो नालो आहे ऐं हुनजी महिरबानी आहे। ऐं उन सां गॾु मूंखे 5 साल थियो आहे सुंग में ॻाईंदा आहियूं फ़कीर अयाद अली मला साहिब। न साईं न का बि कान्हे। साईं हिन खे घणो अरसो विच में त तमामु नाज़ुक हालत हुई हुअसि हिनखे अधु मथे सूरु थियो वरी साल खनि वरी हुन जी अखि ख़राबु थी वई माना इहो घणो दरवेश पोइ मिड़ई जहिड़ो ग़रीबाणो हाल आहे सभु को पंहिंजी दवा दारूं पिए कनि बाक़ी कंहिं बि असांखे सक़ाफ़त वारनि या कंहिं बि माली मदद कंहिं हुकूमत तरफ़ां कान मिली आहे। से असांजो इहो ई आहे त अर्ज़ त माना जीअं ॿिया फ़नकार ॻाइनि वॼाइनि था असांजी सिंध निमाणी धरती ते त असांजो बि कुझु न कुझु तदारक थिए त बहितरीनु आहे। हा सरकारी प्रोग्राम थियनि था जीअं सचल कॉन्फ्रेंस आहे साईं जन ते इन्हनि खे बि मां हिकु चकर भाऊ अयाद अली मला साहिब खां माना गॾिजी वियो आहे ॻाइणु सुंग जे साहिब सां बाक़ी मूंखे निलोन माना न आहे घुरायल त बख़्शण न बाबा असांजो इहो अर्ज़ु आहे त असांखे बि घुराए सघनि त तमामु बहितरीनु आहे। असां बि हाज़ुर हाज़ुर बाबा को दम अलही अला अल्लाहू है नकी कम कुफार सी नकी कम कुफार सी नकी मौलाई मन नकी दिल दो रख दे है नकी दिल दो रख दे नकी बिश्त घुर सचल भाई चवं तपरी कजा तू पंहिंजो अला। सक़ाफ़त खातो हुकूमत सिंध जिते सिंध जे केतिरनि ई शाइरनि अदीबनि ऐं फ़नकारनि जी माली सहायता करे रहियो आहे उते हिन मिसकीन सूफ़ी फ़नकार जी बि माली सहायता करणु उन मथां क़ानूनी ऐं इख़लाक़ी फ़र्ज़ु बणिजे थो।
थोरन में वरथा वेण सहन हुजे हक भनने से कीअं सतियूं आशिक मरंदा की नकी रंगा की लमकान गैब में जे गैब थियड़ा छाई घाव गगन में तिनखे लगा गैब में जे गैब थियड़ा हाय घाव गगन में तिनखे लगा छाई बोली न बोलन भी नका हाय बोली न बोलन भी नका रन अल्लाह मान में आशिक मरंदा की नकी रंदा की मकान में हक आशिक मरंदा की नकी रंदा की मकान में सच लखे यार सोई मिलो हाय गुरु अचीन ज्ञान में सच लखे यार सोई मिलो हाय गुरु अचीन ज्ञान में गुरु अचीन ज्ञान में